अस्सलाम वालेकुम एवरीवन, मां आहियां बिलाल मज़ारी ऐं वेलकम कयां थो तव्हां सभिनी खे मां पंहिंजे न्यू व्लॉग में। अॼु जो व्लॉग इलाही इंट्रस्टिंग थियण वारो आहे ऐं व्लॉग खे फुल ॾिसिजो। हिन सां मिलो साईं, हे आहे एडी मज़ारी, अलादाद मज़ारी, ऑनर ऑफ सी एवर बाय मज़ारी। सी एवर हिकु क्लॉथिंग ब्रांड आहे जंहिंमें अवां सभिनी खे इम्पोर्टेड फैब्रिक में बहितरीनु क्वालिटी जा कपिड़ा तव्हांखे मिली सघनि था। फेसबुक ऐं इंस्टाग्राम ते असांजो पेज आहे सी एवर बाय मज़ारी जे नाले सां, ऐं पेज मां बि मैंशन कंदुमि, तव्हां सभिनी खे ज़रूरु विज़िट करिणो आहे। ऐं अगरि तव्हां बिलाल मज़ारी जे रेफरेंस सां शॉपिंग कयो था तव्हांखे बाक़ाइदा डिस्काउंट मिलंदो। हाणे अचो त मां तव्हांखे पंहिंजी फैक्ट्री जो विज़िट करायां। हे साईं, तव्हां ॾिसी सघो था त हिते हलेव थी कपिड़े जी कटाई। कपिड़े जी कटाई खां पोइ साईं असां वटि अची वियो अथव सी एवर जो सेकंड ओनर चीफ साहब, जेको असांखे फैक्ट्री जो विज़िट थो कराए पियो। हे अथव साईं कटिंग मास्टर, ऐं कटिंग मास्टर खां पोइ हे अथव साईं स्टिचिंग रूम, ऐं हे अथव साईं असांजे ब्रांड जो टैग कार्ड सी एवर बाय मज़ारी। साईं फैक्ट्री जो हल्को फुल्को विज़िट करे असां कईसीं पेट पूजा, ऐं पेट पूजा करण खां पोइ असां पुॼी वियासीं चीफ साहब जी ऑफिस, जिते ॾिठोसीं त चीफ साहब पंहिंजा ऑनलाइन ऑर्डर बुक करे पियो वेठो ऐं तमामु मसरूफ़ माण्हू हुयो। हे साईं वरी अची वियासीं असां स्टिचिंग रूम में, ऐं हे अथव साईं सभु असांजा कारीगर जेके पंहिंजो कमु सर अंजाम ॾियनि था पिया। ऐं शाम जे टाइम साईं असां निकितासीं ॿाहिरि ऐं असांजो मूड थी वियो सैलून ते वञण जो। सो सैलून ते पहुतासीं साईं एडी साहब खे तव्हां ॾिसी सघो था। एडी साहब सभिनी खां अॻु में लशपश थो थिए। साईं एडी साहब खां पोइ वरी अची वई असांजी वारी, ऐं असां बि थोरो पाण खे संवारण जी कोशिशि कयूं पिया। सो फाइनली साईं असां त थी वियासीं ओके। अच्छा, सभिनी खां अॻु में वरी चीफ साहब ओके थियो वेठो, जेको असांखे बि ॾिसे पियो त तव्हां कीअं था ओके थियो। साईं सभिनी जी कटिंग शटिंग थियण खां पोइ असां सभु ओके थी वियासीं, ऐं मां सम्झां थो त व्लॉग बि इलाही ड्रिगो थी वियो आहे। ऐं व्लॉग जो कंदासीं हिते ई एंड। अगरि तव्हांखे पसंदि आयो आहे त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। सो सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु।